दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी प्री प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट हिकु बहितरीनु अपडेट आहे। हलूं था अपडेट जी तरफ़, तव्हांजो घणो टाइम वेस्ट न कंदासीं। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त जेको पंजाबी ड्रामे जी शूटिंग शुरू थी चुकी आहे, कल्ह खां वठी पोस्टूं अचणु शुरू थी वियूं आहिनि। ख़ुदि डायरेक्टर असगर चौधरी साहब, उन सां गॾोगॾु अख़्तर खोखर साहब जेको बहितरीनु एक्टर आहे, उन बि पोस्टूं स्टार्ट कयूं आहिनि। ऐं न्यू अपडेट इहा आहे त पंजाबी ड्रामे जी सईदाबाद में शूटिंग हली रही आहे। जी हाँ दोस्तों, सईदाबाद में शूटिंग हली रही आहे। जेका बि दोस्त सईदाबाद खां मुंहिंजो वीडियो ॾिसी रहिया आहिनि, उहे कमेंट में लिखी सघनि था, पंहिंजो हाल वाल ॾेई सघनि था त शूटिंग वाक़ई हली रही आहे या न। बिल्कुलु दोस्तों, मां इहो पक सां तव्हांखे चवां थो, जेका असांखे अपडेट मिली आहे त बिल्कुलु पंजाबी ड्रामे जी सईदाबाद में शूटिंग स्टार्ट थी चुकी आहे। ऐं इहा कंफर्म ख़बर मां तव्हांखे ॾेई रहियो आहियां। ऐं सईदाबाद में जेको आहे शूटिंग हाई लेवल ते हली रही आहे। ॿियो दोस्तों, जेको अख़्तर खोखर साहब बि हिन ड्रामे में आहे। पंजाबी में अख़्तर खोखर साहब, हाजन तीवणो ऐं ॿिनि अदाकारनि जा ख़ासि कुझु नाला मां अॻे तव्हांखे ॿुधाए चुको आहियां। कुझु अञा नाला क्लियर न थिया आहिनि। अख़्तर खोखर तव्हांखे यादि हूंदो, जेको दुलाब में जेको वॾेरो हुयो जे आज़म मैंगल जे मुक़ाबले में, यादि हूंदो तव्हांखे नालो मां ॿुधायां। ऐं उनजो नालो असली नालो त अख़्तर खोखर आहे। उहो बि हिन ड्रामे में आहे। सदाईं विलन जा किरदार खणंदो आहे। हीउ ॾिसो था असगर चौधरी सां गॾु बीठो आहे जेको, ठीकु आहे, ॾिठो तव्हां तस्वीर में, बिल्कुलु बहितरीनु एक्टर आहे। ऐं पंजाबी ड्रामे जी ज़ाहिर ॻाल्हि शूटिंग स्टार्ट थी चुकी आहे, त हाणे इहा लगातार हलंदी। मूंखे अंदाज़ो इहो लॻे थो त इहो केटिन वारा 10 तारीख़ ते स्टार्ट करनि था शूटिंग, जेका खजूर साहब स्टार्ट करे थो रियासत जी। ऐं हेॾो असगर चौधरी जी शूटिंग स्टार्ट थी चुकी आहे पंजाबी जी। सभ खां पहिरियां मूंखे ईअं लॻे थो त पंजाबी ड्रामो स्टार्ट थी वेंदो, छो त हुनजी 10-15 ॾींहं पहिरियों शूटिंग स्टार्ट थी आहे। ज़ाहिर ॻाल्हि आहे हिकु अधु स्पेल पहिरियों जो शूट थी वेंदो। ऐं जेसीं ताईं हुननि जी शूटिंग स्टार्ट थिए मीरपुर माथेलो में सही रियासत ड्रामे जी, तेसीं ताईं हेॾो हिननि जो हिकिड़ो स्पेल सिंधी वारनि जो तयारु थी वेंदो। यानी हिकु स्पेल जो फ़र्क़ु पइजी वेंदो। हिकु स्पेल यानी 20 खां 25 एपिसोड पंजाबी ड्रामे जा पहिरियां तयारु थी वेंदा। ज़ाहिर ॻाल्हि आहे 25 एपिसोड पहिरियां तयारु थिया त पोइ पहिरियों ड्रामो इहो ई हलंदो न दोस्तों। ऐं इहो हलियो त पोइ ड्रामो कामयाब बि थी वेंदो। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में दोस्तों। तव्हांखे नई अपडेट तव्हां पुॼाईसीं। तव्हांजो फ़र्ज़ु आहे त इहा अॻिते शेयर करे अॻिते दोस्तनि ताईं पुॼायो। ऐं इन वीडियो खे लाइक शेयर सब्सक्राइब ज़रूरु कंदा। जेका हीअ फ़ोटू नज़र अची रहिया आहिनि, दुआ कयो इहे सभु अदाकार पंजाबी में हुजनि त ड्रामो अञा वधीक मज़ो कंदो।